नाज़िन जसकम चेयरमैन सनान कुरैशी के पुलिस मलीर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश करे छड़ियो आहे। नाज़िन जसकम चेयरमैन सनान कुरैशी के सख्त पेरे हेठ बख्तरबंद गाड़ी में कोर्ट पेश कयो वियो। जसकम चेयरमैन सनान कुरैशी जी अदालत में पेशी वक्त कोर्ट ॿाहिरां वॾे अंग में नफ़री मुक़रर कई वई आहे। नाज़िन सनान कुरैशी के 2 ॾींहं अॻु कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि गुलशन हदीद वारे घर मां गिरफ़्तार कयो हो, जंहिंजी गिरफ़्तारी अॼु मलीर कैंट थाणे ते ज़ाहिर कई वई हुई। अहम ख़बर अवांखे ॿुधाए रहिया आहियूं नाज़रीन त जसकम चेयरमैन सनान कुरैशी के पुलिस मलीर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश करे छड़ियो आहे। जसकम चेयरमैन सनान कुरैशी के सख्त पेरे हेठ बख्तरबंद गाड़ी में कोर्ट में पेश कयो वियो। नाज़रीन जसकम चेयरमैन सनान कुरैशी जी अदालत में पेशी वक्त कोर्ट ॿाहिरां वॾे अंग में नफ़री मुक़रर कई वई आहे। सनान कुरैशी के 2 ॾींहं अॻु कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि गुलशन हदीद वारे घर मां गिरफ़्तार कयो हो, जंहिंजी गिरफ़्तारी अॼु मलीर कैंट थाणे ते ज़ाहिर कई वई आहे। ख़बर अवांखे ॾियूं पिया नाज़रीन त जसकम चेयरमैन सनान कुरैशी के पुलिस मलीर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश करे छड़ियो आहे। जसकम चेयरमैन सनान कुरैशी के सख्त पेरे हेठ बख्तरबंद गाड़ी में कोर्ट पेश कयो वियो। जसकम चेयरमैन सनान कुरैशी जी अदालत में पेशी वक्त कोर्ट ॿाहिरां वॾे अंग में नफ़री मुक़रर कई वई आहे। सनान कुरैशी के 2 ॾींहं अॻु कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि गुलशन हदीद वारे घर मां गिरफ़्तार कयो हो, जंहिंजी गिरफ़्तारी अॼु मलीर कैंट थाणे ते ज़ाहिर कई वई हुई।